दोस्तों खाधी खाधी चवण वती महिरबानी सर महिरबानी अचो तो सलाह तो मुझे तरफा सलाह तो अचो तो तव्हांजी खारायां मेरा अज हाई स्कूल के ग्राउंड ते वियासीं क्रिकेट खेॾण उते कुर्बान जमाली कोन हो मजबूरन असांखे गिल्ड स्टेशन वटि अचिणो पियो हिते आयासीं साम्हूं जेको आहे सो असांजो इमदाद बोज़ार जो फैज़ान होटल नज़र आयो उनखे फ़ोन करे चयुमि यार महिरबानी करे बुक लॻी आहे त कुझु मोकिल हुन सैंडविच मोकिलियो आहे ऐं मैंगल साहिब जो चॉइस आहे चिप्स जेको सो घर मां तंहिंजे करे मां कोन थो खावां मां हुनखे चयो त हा हीअ तरियल आहे साईं हीअ तरियल आहे बिल्कुलु सोचियुमि त मां सैंडविच खावां बुरोई साहिब जो हर कोई पंहिंजो चॉइस आहे हुन चिप्स हीअ आहे सैंडविच इमदाद बोज़ार जेको इंड साहिब ते अथसि फैज़ान होटल ज़बरदस्त बहितरीनु होटल आहे जेको सॼो शहर खे अलहमदुल्ला जेको आहे सो राति जो होम डिलीवरी त जेको सो राति जो 1 बजे 2 बजे जेका बि शइ घुर बुक लॻे त उनखे चई सघो था तव्हांखे बि सलाह आहे हेठां आहियूं हिते पंहिंजो ग्राउंड ते पंहिंजो गिल्ड स्टेशन वटि हाणे खाऊं था महिरबानी सर खाओ त सलाह अथव हाणे मैंगल साहिब खां पुछूं था जेकॾहिं खाए त हुनखे सलाह आहे मैंगल साहिब छा पियो खाई चिप्स मां बुक ख़तमु थींदी आहे बस बांसेरा वाली बाईपास आहे परियां रोड तव्हां ॾिसो था होंडा जेको कंपनी साम्हूं होंडा कंपनी आहे न मैंगल साहिब हीअ खाना हिन में वॾो टेस्टी आहे तो ॾाढो मज़ो माशाल्लाह हवा आहे मौसम फर्स्ट क्लास आहे मौसम ज़बरदस्त इन गर्मी में भी हवा आहे मौसम फर्स्ट क्लास न चइजे न मौसम वीआईपी आहे सो बराल वरी बि सही आहे कसम सां ज़बरदस्त आहे सही आहे जेकॾहिं दोस्त खाओ त तव्हांखे सलाह आहे जेके ॾिसो पिया न यार मां ज़बरदस्त आहे वीआईपी आहे सभु वीआईपी आहे दोस्तों खाधी खाधी चवण वती महिरबानी सर महिरबानी अचो त सलाह तो मुझे तरफा सलाह तो अचो तो तव्हांजी खारायां महिरबानी